नाज़रीन मलीर खां असांजे नुमाइंदे सजाद शाह जी रिपोर्ट मूजिब 7 महीना अॻु गारमेंट फैक्ट्री में ख़ुदकुशी कंदड़ मुस्तफ़ा ख़ासकेली जे वारसनि इंसाफ़ न मिलण ख़िलाफ़ संदसि वालिद मौलाबख्श ख़ासकेली, आदिल आरई, हीरो अबड़ो, असगर खोसो, सुंदर भील, यूसुफ कलमती ऐं ॿियनि जी अॻवानी में रज़ाकाबाद जे ॻोठ धणी परतो खां एहतिजाजी रैली कढी क़ौमी शाइरा ते धरणो हयो। हुन मौक़े ते हुननि ॻाल्हाईंदे चयो त चीफ जस्टिस हाई कोर्ट के असां अपील करियूं था। नोटिस वठंदा रहंदा आहिनि पर ग़रीबनि जो नोटिस इन्हनि कॾहिं न वरितो आहे। असां मुराद अली शाह खां ख़ासि करे गेट ते जेके वेठल इंचार्ज आहिनि वाजिद खोसो आहे, जिन जा दोस्त आहिनि, उन्हनि जा दोस्त आहिनि ऐं इन्हनि खे जेको आहे क़ानूनी हवाले सां जेको सज़ा ॾिनी वञे ऐं पंहिंजो मुमताज़ ख़ासकेली सां जेको इंसाफ़ कयो वञे। एॾो ज़ुल्म यानी अचनि था उन्हनि सां कंपनी अंदरि बद इख़लाक़ी ॻाल्हाइणु, उहो मजबूर थी करे हू वेचारा बेवस थी करे या ख़ुदकुशी करनि था या कंपनी खां ॿाहिरि उनखे कढियो थो वञे। मुस्तफ़ा ख़ासकेली इंचार्ज हुयो, इनखे मुस्तक़िल इन जो फ्लोर इंचार्ज रोज़ ब रोज़ गारी गलोच करे ऐं ज़लील करे इलियास कयो कि मुंहिंजे बच्चनि जी रोज़ी करण ॾे, पर हुन